नाज़रीन, सखर मां ख़बर है जेका अवां ताईं पहुचायूं पिया। हाफ़िज़ लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ वफ़ाक़ी मुहतसिब सेक्रेटरीट रीजनल ऑफिस सखर जे रीजनल हेड सैयद महमूद अली शाह सुई सतरन गैस कंपनी लिमिटेड SSGCL ख़िलाफ़ सखर ऐं लाड़काणो इलाइक़नि सां लाॻापियल 70 शिकायतुनि जी जामय ॿुधणी कई। कार्रवाई दौरान SSGCL जा नुमाइंदा सरगर्मीअ सां हिस्सो वरितो। जनाब शकील अहमद अब्बासी, मैनेजर बिलिंग SSGCL सखर रीजन, जनाब नवाज़ महर, सुप्रीडेंट लीगल सां गॾु पेश थिया, जॾहिं त जनाब सईद अहमद कोरी जो लाड़काणो रीजन जी नुमाइंदगी कई। सैयद महमूद अली शाह वर्जायो त वफ़ाक़ी मुहतसिब सेक्रेटरीट अवामी हक़नि जी हिफ़ाज़त ऐं सभिनी लाॻापियल खातनि पारां मुयसर सर्विस पहुचाइण खे यकीनी बणाइण लाइ पुरअज़म आहे।